ख़बर ॾींदा हलूं दड़ो बेलोशिया लॻ ॻोठ कादूमला में घर में लॻल बिजलीअ जे बोर्ड मां शॉर्टकट सबबि ॻोठाणे मौलवी कादिर मल्लाह जे घर खे बाहि लॻी वई। ॻोठाणनि बाहि विसाइण लाइ पंहिंजी मदद पाण कोशिशि कई पर बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो, जंहिं सबबि घर में रखियल समूरो घरेलू सामान हंधि बिस्तरो ॾाज जो रखियल सामान 20,000 रोक रखियल रक़म सड़ी खाक थी वई, जंहिं सबबि 2 खां 3 लख रुपयनि जो नुक़सानु ॿुधायो पियो वञे। इतला ॾियण बावजूदि का बि फायर ब्रिगेड गाॾी न पहुती। मुतासिर ॻोठाणे कादिर मल्लाह ॿुधायो त असां घर मौजूदु न हुआसीं, औरतूं घर में हुयूं। जन ॿुधायो त बिजलीअ जे बोर्ड मां शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी। होॾां मुतासिर ख़ानदान खुले आसमान हेठि वेठल आहिनि। रिपोर्ट समीअ लाइ अमल